अपडेट कयो आहे अहम ख़बर आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ख़्वारजनि के मारण ते सिक्योरिटी फोर्सेस के भेटा पेश कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कैपी में 5 ख़वारिजी दहशतगर्दनि के जहन भेड़ो करण ते फोर्सेस जी वाखाण। पूरी क़ौम मुल्क मां दहशतगर्दी जे नासूर के ख़त्म करण लाइ मुतहद ऐं पुरअज़्म आहे। दहशतगर्द इंसानियत जा दुश्मन आहिनि, उन्हनि जो को बि मज़हब या नस्ल नाहे हूंदो, इहो चवण आहे पीपी चेयरमैन जो। दहशतगर्दनि जे नापाक इरादनि के मिट्टी में मिलाए छॾींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केपी में 5 ख़्वारिजी दहशतगर्दनि के जहन्नुम भेड़ो करण ते फोर्सेस जी वाखाण। पूरी क़ौम मुल्क मां दहशतगर्दी जे नासूर के ख़त्म करण लाइ मुतहद ऐं पुरअज़्म आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवण आहे। दहशतगर्द इंसानियत जा दुश्मन आहिनि। पीपी चेयरमैन चवे थो उन्हनि जो को बि मज़हब या नस्ल न हूंदो आहे। दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिटीअ में मिलाए छॾींदासीं। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन चवे थो त दहशतगर्दनि जो को मज़हब या नस्ल न हूंदो आहे।